मीरपुर खास में सखर में लखन माण्हुनि ख़बर अथव सखर जो जेको पहिरियों मीरपुर खास इन मीरपुर खास जे स्टेडियम में इन स्टेडियम में जलसो कयो आहे। अल्ताफ हुसैन भी जलसो कयो आहे, नवाज शरीफ भी जलसो कयो आहे, बेनज़ीर साहिबा भी जलसो कयो आहे, भुट्टे साहब भी कयो आहे। सभिनी कुर्सियुनि ते कयो आहे। अध में कनात हणी बंदि कंदा आहिनि, अध में माण्हू कुर्सियूं हणी, अध में गाॾियूं। इन मीरपुर खास में असां भी जलसो कयोसीं। मीरपुर खास जे तारीख़ जो पहिरियों जलसो हो। जेतिरा माण्हू स्टेडियम में अंदर हा ओतिरा माण्हू स्टेडियम खां ॿाहिरि हा। ऐं सखर में ड्रोन जी वीडियो पई हुई, को अचे चैलेंज आहे, ॻाल्हाए मूं सां, मां मुनाज़रो करण जे लाइ तयारु आहियां, गाॾीअ में वेहे पिंडाल ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। ऐं लाउड स्पीकर वारो आहे न जेके सखर जो ठीको ॾिनो हो, मां जीअरो वेठो आहे कराचीअ में कंपनीअ वारो, को वञे टिकट ते क़ुरान रखेसि, उन खां पुछे सखर जो पिंडाल 6 किलोमीटर ते मुहीत हो। 6 किलोमीटर वात में थो अचे। 6 किलोमीटर पंधु हलूं त 40 मिंटनि में पुॼंदे। 40 मिंट लॻंदा 6 किलोमीटर जो फ़ासिलो तय करण में। 3 किलोमीटर वञण जो, 3 किलोमीटर मोटण जो। 6 किलोमीटर जो पिंडाल हो। मां कसम खणी तो चवां, 6 किलोमीटर जे पिंडाल में तिर रखण जी जगह न हुई। इंसान ही इंसान हा, माण्हू ही माण्हू हा। मीरपुर खास में फैसलो ॾिनो आहे, सखर में फैसलो ॾिनो आहे त हाणे सिंध ते इहे ज़ालिम जाबिर दीन जा गद्दार, धरतीअ जा गद्दार, अस्पतालनि, स्कूलनि, रोडनि, रस्तनि जा पैसा खाइण वारा राज न कंदा। हाणे सिंध ते राज कंदा त शहीद खालिद महमूद जा है दीवाना है परवाना, जमीयत उलमा इस्लाम जा है राज कंदा इंशाअल्लाह। इहो बि ॿुधाए छॾियां, 2002, 2008, 2013, 2018, 2024 ॻाल्हि सम्झ में आई? 2002, 2008, 2013, 2018, 2024 पंजनि इलेक्शनुनि में असां सीटूं खटियूं आहिनि। असां के ज़ोरीअ हारायूं अथऊं। मां वॾे वाक़े थो चवां कैमराउनि जे साम्हूं, 2024 जे इलेक्शन में क़ौमी ऐं सूबाई जूं जमीयत उलमा इस्लाम 10 सीटुनि खां वधीक सीटूं खटियूं आहिनि, जेकियूं ज़ोरीअ हारायूं वयूं आहिनि। 2024 में 10 खां वधीक खटियूं, ज़बरदस्ती हारायो अथऊं। ॿुधो, ओ ॿुधो, पाकिस्तान जा रखवालो, ओ ॿुधो, वोटनि जी चोरी करण वारो, ओ ॿुधो, पंहिंजनि ज़र ख़रीद ग़ुलामनि खे इक़्तिदार ते विहारण वारो। 2002, 2008, 2013, 2018, 2024 में असां तव्हांजी ज़्यादती बर्दाश्त कई हो। ईंदड़ इलेक्शन में ज़्यादती बर्दाश्त न कंदासीं। थप जो जवाब मुख सां ॾींदासीं, पत्थर जो जवाब सिर सां ॾींदासीं।